अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सभई ॻाल्हियूं अॼु जी नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तो असां तव्हांखे ॿुधाए छॾियो त चंडीगढ़ ड्रामो ज़रूरु ईंदो 10 तारीख़। तव्हां ॾिठो त चंडीगढ़ ड्रामो अची चुको आहे, त तव्हां ॾिसी चुका आहियो त यूसुफ खे धक लॻा आहिनि ऐं यूसुफ इहे धक ईअं सम्झंदो त इहे धक सोजरा मूंखे आया आहिनि, पर सोजरे जे मथां केस दाख़िल कराईंदो ऐं सोजरा इन ख़ौफ़ मां लिकी घर में वेही रहंदो। ऐं ॿिए पासे जेको रेस जी कमदार आहे, उहा कमदार सोजरे जी धीउ जे पोयां पवंदो, उनखे वेहण कोन थींदो जॻह ते उनजे पोयां हूंदो, स्कूल में बि ऐं ॿिन्ही में बि उनजे पोयां हूंदो। ऐं ॿिए पासे यूसुफ जी माउ सुहिणी उनखे ॾिसण वेंदी अस्पताल में ऐं उनखां पुछंदी तोखे धक कंहिं हया आहिनि। यूसुफ ईअं चवंदो त मूंखे सोजरा धक हया आहिनि। त यूसुफ अस्पताल मां तयारु थी घर ईंदो, पंहिंजी माउ पीउ खे चवंदो त तव्हां हितां हलिया वञो माई जे चवण ते। मूंखे उमेद आहे त तव्हांजी यूसुफ जी कहाणी तव्हांखे गौर सां सम्झ में अची वेंदी। तो हीअ तव्हां ॾिसी चुका आहियो त माई जे चवण ते केॾो माउ पीउ खे ॿाहिरि कढे। त हीअ बि हिकु बहितरीनु कहाणी अथव। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं वधीक